से ब्रेकिंग न्यूज़ वहाँ से शेयर कंदासीं ठट्टो मां नाज़रीन जिते समुंड में मच्छी जो शिकार थी वेंदड़ नाज़रीन 3 ॼणा बुॾी विया आहिनि। ठट्टो मां इहा ख़बर वहाँ से शेयर कयूं पिया। समुंड ते मच्छी जो शिकार कंदड़ 3 ॼणा ॾी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ऐं मक़ामी टोबनि हिक नींगी समेत 2 ॼणनि खे ज़िंदा बचाए वरितो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। ठट्टो मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब ब्रोही टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी महबूब ब्रोही। जी ठट्टे जे साहिली इलाइक़े में घारो वेझो कोस्टल हाईवे जे भरिसां भंबोर क्रीक वटि समुंड ते मच्छी जो शिकार कंदे 3 ॼणा जेके आहिनि जिन जो तल्क कराची जे शाह लतीफ़ टाउन सां ॿुधायो वञे थो मच्छी जो शिकार कंदे करे रहिया हुआ। ख़ानदान समेत उहे आयल हुआ पंहिंजी फैमिली सां। त उन्हनि मां 3 ॼणा ॿुॾी विया जिन मां जेके इब्तिदाई तौर ते हिन वक़्त ताईं जेकी इतला मिली सघिया आहिनि उन में 2 ॼणनि खे हिकु शख़्स आहे रहमान ऐं उनजी धीउ आहे शाज़िया। उन्हनि खे बर वक़्त मक़ामी माण्हुनि बचाए वरितो आहे। जॾहिं त हिकिड़ी नींगरी आहे सीमा उहा ॿुॾी वई आहे। उनजी ॻोल्हा जारी आहे पर उहा अञा ताईं हथ अची न सघी आहे। 3 ॼणनि मां 2 खे बचायो वियो आहे। ॿिए ऐं उनजी धीउ खे उनखे बचायो वियो आहे पर हिकु जेका आहे नींगरी आहे सीमा नाले उहा ॿुॾी वई आहे जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। समुंड किनारे ही वाक़े पे पेश आहे। वॾी महिरबानी महबूब ब्रोही तफ़सील ॾियण जे लाइ। ॿी ख़बर वहाँ से शेयर